नाज़ी ईद नालो ई ख़ुशियुनि जो आहे। ईद जे ॾींहुं हर माण्हू पंहिंजे ॿारनि बचनि खे सुठो पाराइण ऐं खाराइण पसंदि कंदो आहे, पर के अहिड़ा बि ॿार हूंदा आहिनि जिन जी ख़ुशी बाबति जो सोचण वारो ई न हूंदो आहे। अहिड़ी रीति वधीक जे विसाड़ मोहल्ले में रहंदड़ भाउ भेनरूं ईद ॾियारे बि कपिड़ा लटात छा चङे मानी गफ़े लाइ बि परेशान आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॾिसूं था अली मोहम्मद शानी जी रिपोर्ट। मुझे मासूम बचड़न जी है, मुझे मासूम बचड़न जी सारा लहजो प्यामू का पो है, सारा लहजो प्यामू का पो। नाज़रीन, बदीन शहर के विच में मसाण मौला हाजी हाशिम खासकेली पाड़े में झुरियल झूपड़ी में बेवसी की ज़िंदगी गुजारींदड़ पंजन यतीम ॿारनि लाइ हेलो की ईद खुशन बदरा लुड़क खणी आई है। अमीरन के शहर में रहंदड़ हिननि मासूम यतीम ॿारनि के कंहिं बि यादि न कयो। ॿिनि भेनरनि फ़िरोज़ा ऐं हुमेरा, टिनि यतीम भाइरनि शाहजहान, बाबू, सिकंदर अंसारी जो माज़ूर पी करम अली संदन माउ खैनिसा कुछ अरसो अॻु वफ़ात करे विया, जंहिंखां पोइ उहे मासूम ॿारड़ा परावन दरनि तां लोला वठी पंहिंजो पेट पारे रहिया आहिनि। ईद उल फितर जे मौक़े ते हिननि मासूमनि खे कंहिं नवां कपिड़ा ऐं जुतियूं त कोन वठी ॾिनियूं, पर ईद ॾियारे खाइण पीअण लाइ कंहिं रहमदिल इंसान राशन पाणी बि कोन पहुचायो, जंहिं करे उहे यतीम ॿारड़ा भिनल नेणनि सां अञा ताईं कंहिं मसीहा जूं राहूं त के लुड़क लाड़े रहिया आहिनि। धरती टी सूर ओरींदे हिननि जो चवणु हो त ॿ भाउ मुंहिंजे घर वेठा आहिनि। हिकिड़ो भाउ रहंदो मज़दूरी ते वेंदो आहे ऐं जीअं सामान वामान कोन्हे, असां राशन बाशन वग़ैरह कोन्हे असां वटि, असांजी मदद कयो, असांजी राशन बाशन ॾियो असांखे। ना सामान आहे ना छा, ना असांखे केरु पुछणु आयो आहे ना छा। हिकिड़ी फुफीअ ज़रिए उहा असांखे खाधो पीतो ॾींदी कंदी आहे, ख़र्ची वग़ैरह ॾींदी आहे, सभु कुझु ॾींदी आहे। असां हुते जीअं पिया हलूं घुमूं पिया, लोग असांजे ईद जा कपिड़ा लो जुतियूं, असांजे लोग राशन खाधे पीते लाइ असां ईअं असां मदद केरु करण वारो आहे कोन। असां न्याणी यतीम बच्चा त किॾा वञूं। असां इहो हिकिड़ो कमरो आहे, ॿियो असांजे घर त रहनी कोन, ना केरी कोन आयो आहे। फुफी के मां ईंदी आहे त खाधो पीतो ॾींदी आहे, खाईंदा आहियूं, ख़र्चो ॾिए असांखे, तॾहिं हिन ईअं ज़िंदगी में जीऊं पिया, बसि छा कंदासीं। राशन वासन असांखे किथां मिलियो ई कोन्हे, बसि रमज़ान महीनो होटल बंदि पिया। असांजे लाला सेठ उहे बि असांखे पुछणु कोन आया आहिनि घर असां कहिड़े हाल में आहियो। पोयां असां होटल लॻा पिया हूंदा आहियूं, 300 तारीख़ मिलंदी आहे, बसि ॿिए खाईंदा आहियूं, गुज़ारो कंदा आहियूं। ना घर तर असांजो आहे कोन, बसि जेको कमायूं खाई वञूं, बसि छा 300 रुपये में गॾु करियूं असां। का शइ कोन शइ में, बसि जेको कमायूं न्याणी भेण खे पंहिंजे 10-20 ख़र्ची ॾियूं, अहिड़ो माटो वठूं, पाउडर मसालो वठूं, ठाहे खायूं, ॿियो असां का शइ कोन्हे, घर ॿर ठारायूं। बदीन जे ॿिनि यतीम न्याणियुनि टिनि मासूम भाइरनि जी दर्द कहाणी ॿुधी संदन चवणु हो त असांजी कंहिं बि सहार त न लधी आहे, पर फितरो बि असांखे किथां कोन्हे मिलियो जो ईद ॾियारे बटाटनि वारो भत खाई सघूं। हा, कैमरामैन गुलाम सिंह चावड़ो सां गॾु अली मोहम्मद शाहानी, धरती न्यूज़ बदीन।